दौड़ भरिसां रेलवे फ्लाई ओवर वटि ट्रैक्टर ट्राली ऐं मुसाफ़िर वैगन में टकर थी पियो, जंहिं जे नतीजे में शागिर्दनि समेत 15 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। वाक़े जो इतला मिलंदे ई दौड़ पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे दौड़ इस्पताल मुंतक़िल कयो। ज़ख़्मियुनि में अमीर बख्श बिरोई, मोहम्मद सलाह, बच्चल, लाल मोहम्मद, अब्दुल रहमान, हमज़ो, ज़मीर, मेहराब जमाली, हबीब अहमद, रज़ा मोहम्मद, अब्दुल समी, गुलाम मोहम्मद ऐं ॿिया शामिल आहिनि, जेके बांदी शहर ऐं उन जे आस पास जा ॿुधाया पिया वञनि, जॾहिं त अब्दुल रहमान गोरी ऐं अमीर बख्श बिरोई खे नाज़ुक हालत में नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मुसाफ़िर वैन बांदी खां नवाबशाह वञी रही हुई त दौड़ भरिसां हादसे जो शिकार थी वई, जॾहिं त दौड़ पुलिस ट्रैक्टर ट्राली ऐं वैगन खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। राशिद लाशारी, कूंज न्यूज़, दौड़।